नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार और मैं संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। नवाब अली मोहम्मद भरसा दे बंबाई में ज़रदारी आई भंड बिरादरी जी बिंदरियन में ज़मीन जो तकरार तां जहिड़ो फायरिंग में 4 ॼणनि जे मारजण जा इतला, 2 ॼणनि जे मारजण जी तस्दीक। भंड बिरादरी इल्ज़ाम मढ़ियो आहे त हथियारबंदनि जी फायरिंग में अयाज़ भंड ऐं माशूक भंड मारिजी विया आहिनि। फायरिंग में ज़ख़्मी थियल कुर्बान ऐं 2 ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। वाक़े खां पोइ छिकताण तेज़ थी वई आहे। वाक़े वारे हंधि पुलिस जी वॾी नफ़री पहुतल आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी मूजिब जहिड़े दौरान पुलिस चौकी इंचार्ज अब्दुल हमीद फोसरी ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जी मारियल अवाम खे हिकु ॿियो बिजली जो झटको ॾेई छॾियो। नेपरा माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹3.10 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी। बिजली जे अघनि में वाध खे इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते लागू न थींदी। हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ ते ऑपोजिशन सां गॾु आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान खे ख़ातिरी कराए छॾी। मौलाना फज़ल रहमान फ़ोन ते राब्ते दौरान आसिफ अली ज़रदारी खां तबियत मालूम कई ऐं जल्द सिहतयाबी लाइ दुआ बि कई। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त बेतमादी वारी रिथ लाइ हुकूमत जी जल्द इत्तिहादियुनि सां जल्द राब्ता कया वेंदा। नवाब शाह जी पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्द थियाणी परवीन रिंद ऐं संदसि चाचे सिहत खाते पारां जोड़ियल कमेटी ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। परवीन रिंद जो चवणु आहे त 2 ॾींहं गुज़री वञण बावजूद जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो ऐं न ई पुलिस 100 एकड़ जो बयान वरितो आहे। मामले जी अदालती जांच ऐं JIT जोड़ी वञे। बेतमादी रिथ PDM जी रुगो ख्वाहिश थी सघे थी। असां में हर लिहाज़ खां मुक़ाबले जी सलाहियत मौजूद आहे। PDM जे सुफ़नि में हिकु जहिड़ी सोच नाहे। हू वोटनि लाइ हेॾां होॾां वांझाए रहिया आहिनि। परवेज़ वज़ीर शाह कुरैशी जो बयान चवे थो मुख़ालिफ़ धिर वारनि वटि वोट पूरा हुजनि हा त उहे हुकूमत में हुजनि हा। वफ़ाक़ी तरक़ियाती स्कीमुनि में सिंध भेरो ॿीहर नज़रअंदाज़। सिंध हुकूमत जो नियाज़ी हुकूमत आॾो सख़्त एहतजाज। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सभ खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ सिंध सूबे खे नियाज़ी हुकूमत में तरक़ियाती स्कीमुनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इमरान हुकूमत ॿुधाए त सिंध खे पंजाब ऐं KP खां तरक़ियाती स्कीमूं घटि छो ॾिनियूं। तरक़ियाती स्कीमूं मुंसिफ़ाणी तरीक़े सां विरहायूं वञनि। ॿियनि सूबनि जी सिंध खे पंहिंजो हिसो ॾिनो वञे। नवकोट पुलिस अगवाई तशद्दुद खां पोइ 2 नारनि सां इज्तिमाई ज़्यादती कंदड़ वधीक हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जवाबदार दल करार टंगड़ी खे गिरफ़्तार करे वरितो। केस में गिरफ़्तार जवाबदारनि जो अंग 16 थी वियो। फायरिंग जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार 4 जवाबदार डिगड़ी जी अदालत में पेश। 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। मोरो जी हुज़ूरी पीर वटि मारिजी वियल नौजवान गुल मोहम्मद सियाल ऐं कंबर जे इलाइक़े ख़ैरपुर जूसो में क़तल थियल फहमीदा। सियाल जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियाल बिरादरी जे माण्हुनि जो क़ौमी शाहरा ते टोल प्लाज़ा वटि धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। बलूचिस्तान जे इलाइक़े मस्तूम में पसंद जो परणो कंदड़ नवाब शवासी जोड़े खे ज़िबा करे क़तल कयो वियो आहे। काली कांग में जवाबदारनि नदीम ऐं संदसि ज़ाल खे कुल्ही क़तल कयो। हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद मां घर मां नौजवान जो फाओ खाधल लाश ठाहियो आहे। गुरजादिल शाह मां 22 वरनि जे अब्दुल रज़ाक नारेजो जो लाश मिलियो आहे। पुलिस मूजिब पोस्टमार्टम बाद मौत जो कारण मालूम थी सघंदो। ऐं मलीर जे शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े में बिंदरियुनि में जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप इरफान नाले सां थी आहे। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी तां पेश आयो आहे।